अस्सलाम वालेकुम दोस्तों, तव्हांखे ॿुधाईं थो हलां तकरार ड्रामे जी नेक्स्ट एपिसोड जी बहितरीन अपडेट। तकरार ड्रामो एक इंटरेस्टिंग ऐं सनसनीखेज़ ज़बरदस्त थी चुको आहे दोस्तों। अचण वारी क़िस्तूं तव्हांखे एक नए अंदाज़ में मिलंदियूं। हाणे दोस्तों नवाब खान जेकी चाल खेॾियो आहे उहा मीर वरी नवाब खान सां खेॾी रहियो आहे। अचण वारी क़िस्तनि में हाणे दोस्तों सिजावल बि गॾिजी करे मीर जो भावल सां ठा न कराए सघियो आहे त जहिड़ो कराईंदो ऐं उन जी मतिलबु घरवारी जो जेको आहे उन खे वठी ॾींदो, कंहिं न कंहिं तरीक़े साथ ॾींदो ऐं राणी मीर वठी वेंदो। इहा ई चकर लॻो पियो आहे ऐं वक़्त जो बि हाणे ढींगो ढेरी कंदो मीर जे हथां थींदो। ऐं शेरली ऐं सिजावल कॾहिं बि कोन ठहंदा। सिजावल ॾाढो कोशिशि करे रहियो आहे त शेरली खे ठाहे वठां, लेकिन शेरली न मञंदो। उन खे उहा ॻाल्हि यादि आहे त मूंखे पुलिस में तूं गिरफ़्तार करायो हुयो, उन जो सबूत ॾे त तूं न हुए को ॿियो हुयो। नवाब खान जो सभु चालियूं कामयाबु आहिनि। नवाब खान हाणे इन चाल में आहे त मीर बि मुंहिंजो थी वञे, मूसारा बि छुटी अचनि, मुंहिंजा थी वञनि। तॾहिं हुन नज़ीर खे न मारियो ऐं न ई पुलिस खां माराई, हथु कढी छॾियईं त भली सचाई वञे मीर खे इहो नज़ीर ॾसे ऐं सॼो कमु ओके थी वञे। हाणे दोस्तों मीर बि चलाकी कंदो, लेकिन नवाब खान मीर जी चलाकी खे सम्झी वेंदो त नज़ीर खे मीर ई बचियो आहे, लेकिन उहो कंहिं न कंहिं तरीक़े मीर खां इहो ढींगो कराईंदो, वक़्त जो ढींगो ढेरी। ऐं भावल पोइ कुझु न करे सघंदो, पोइ भावल खे बि सचाई जी ख़बर पइजी वेंदी। दोस्तों वीडियो पुॻो आहे पंहिंजो पुॼाणी ते ऐं गुलनि जी बि शादी थी वेंदी। सब्सक्राइब ज़रूरु कंदा।